ओ मां प्रिया दिया प्रिया दिया दवा ढुक प्यार ओ सुल्तान पुट चे अबा बाबा तू अकेलो था कुत्तो कौन तो थे मुझा मालिक तुझे खजाने में केड़ी कमी हुई जो तो मुझे सिर्फ थी जो औलाद नो पुट जो औलाद छोड़ नहीं। तौबा कर बाबा, अल्लाह जी रज़ा ते राज़ी थी। शुक्र कर तो के धी आहे। वडेरे लाइक जी मौत जी खबर थी। एड़े पुट के छा करियां जेको गोली हणी मारे छड़िया। मुझे माफ़ करें जी, मां थोड़ी देर लाइ गुमराह थी वई। रब्बुल आलमीन मुझे माफ़ कजा। एड़े नाफरमान पुट जे औलाद खां हेड़ी न्याणी 100 भेरा चङी आहे, 100 भेरा। बाबा तू मूंसां गॾु हली मुझे घर रहो। मवाली जेड़ो भी हुंदो आ पर मूंसां गॾु भलो हुंदो आ। मुझे जी मां हिते ठीक आहियां। जे तोसां गॾु रहंदुसि न त मुंहिंजो सुल्तान अकेलो थी वेंदो, सम्झी न। ठीक है बाबा, को हल तो तोखे डॉक्टर वटि वठी हलां। पर जीअं मूं वटि डॉक्टर जे फी जा पैसा बि न। तू फिक्र न कर बाबा, पैसा मूं वटि आहिनि, तू हल रुगो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।